सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहसास किफ़ालत प्रोग्राम जी किस्त वठण लाइ सेंटरनि ॿाहिरां हज़ारनि जी तादाद में औरतूं गॾु थी वयूं, जॾहिं त औरतुनि पारां किस्त मां कटौती ख़िलाफ़ एहतिजाज कया विया। बोज़दार वडा में एहसास किफ़ालत प्रोग्राम तहत हक़दार औरतुनि खे वज़ीफ़ो ॾियण लाइ गवर्नमेंट हाई स्कूल बोज़दार वडा में सेंटर क़ाइमु कयो वियो, जिते बोज़दार वडा ऐं भरपासे वारनि ॻोठनि मां 100 औरतूं पहुची वयूं, जिन खे क्लासनि में विहारे रक़म ॾिनी वई। असिस्टेंट कमिश्नर एजाज़ हालेपोटो एहसास किफ़ालत प्रोग्राम जे सेंटर जो दौरो कयो, जिते उन औरतुनि खे समाजी विथी रखण जी हिदायत कई। खिपरे में भी एहसास किफ़ालत प्रोग्राम जे पहिरें मरहले में हक़दार औरतुनि खे इमदादी रक़म ॾियण जो अमल शुरू कयो वियो। डीसी सांगड़ इमरानुल हसन ख्वाजा जे हुकुम ते गवर्नमेंट हाई स्कूल खिपरो ऐं गवर्नमेंट डिग्री कॉलेज खिपरो में एहसास किफ़ालत इमदादी सेंटर मुक़रर कया विया, जिते असिस्टेंट कमिश्नर खिपरो निसार शाह ऐं मुख्तियारकार खिपरो मोहम्मद अकरम कुंभर जी निगरानी में मुस्तहक औरतुनि खे पैसा ॾियण जो अमल शुरू कयो वियो आहे, जॾहिं त औरतुनि जी रश खे कंट्रोल करण लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो वॾो अंग सेंटरनि ते मौजूद रहियो। बतीन में एहसास किफ़ालत प्रोग्राम मां कटौती करे औरतुनि खे ॿिन्ही हथनि सां फुरींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। एसएसपी बतीन जे हुकुमनि ते पुलिस कार्रवाई कंदे रायचंद कोल्ही, जहांगीर पंवर ऐं गुलाम मुस्तफा आराई ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार करे वरितो। एसएसपी बतीन पूरे ज़िले जे थाणनि जे एसएचओज़ खे सख़्तीअ सां हुकुम जारी कंदे अहिड़नि अंसरनि ख़िलाफ़ सख़्त एक्शन खणण जी हिदायत जारी करण बाद पूरे ज़िले में क्रैकडाउन शुरू कयो वियो आहे। डोकरीअ में भी एहसास किफ़ालत प्रोग्राम तहत गवर्नमेंट डिग्री कॉलेज ऐं बाबा सिंध कॉमरेड हैदर बख्श जतोई हाई स्कूल में सेंटर क़ाइमु कया विया, जिते हक़दार औरतूं वॾे तादाद में पहुतियूं, जॾहिं त ॿिन्ही सेंटरनि ते औरतूं बिना कंहिं मुफ़ासिले जे बीठल रहियूं। होॾां औरतुनि जी पीउ बावजूदि इंतज़ामिया हुजूम ख़त्म कराइण में मुकमल तौर नाकाम नज़र आई। खोस्की में भी कायम एहसास किफ़ालत प्रोग्राम सेंटर ते अमलो न पहुतो, जंहिं करे एजेंटनि 12,000 जी किस्त ते 1,000 रुपया कटौती जारी रखी, जंहिं ते खोस्की पुलिस कार्रवाई कंदे एजेंट ज़ुल्फ़कार अली मलाह खे गिरफ़्तार करण बाद आज़ाद करे छॾियो, जंहिं ते औरतुनि पारां एहतिजाज कयो वियो। लालू नायक हाई स्कूल में भी एहसास किफ़ालत इमरजेंसी प्रोग्राम जी किस्त शुरू थी वई, जंहिं तहत गरीब औरतुनि खे 12,000 ॾिना विया, जॾहिं त किस्त वठण लाइ आयल 100 औरतूं वॾे तादाद में गॾु थी वयूं ऐं रज सबब 100 औरतूं हथे ख़ाली घरनि ॾांहुं मोटी वयूं। कुंभ जे डिग्री कॉलेज में भी एहसास प्रोग्राम जी इमदाद ॾियण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे, जॾहिं त वज़ीफ़ो वठण लाइ 100 जी तादाद में औरतूं गॾु थी वयूं, जंहिं करे कोरोना वायरस फैलिजण जो ख़दशो वधी वियो आहे। राजू खानानी में भी टाउन कमेटीअ जे चइनी वार्डनि जे 100 औरतुनि ऐं मर्दनि एहसास किफ़ालत प्रोग्राम जी रक़म मां कटौती ख़िलाफ़ मसामात बचाई, मुजीब ख़ासकेली ऐं ॿियनि जी अॻवानीअ में एहतिजाज कयो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि चयो त सिंध सरकार पारां मिलंदड़ राशन वारे प्रोग्राम में नज़रअंदाज करण बाद हाणे वफ़ाक़ी सरकार पारां एहसास प्रोग्राम में मिलंदड़ रक़म मां भी कटौती कई पई वञे। उन्हनि चयो त वफ़ाक़ी सरकार पारां एहसास प्रोग्राम तहत मिलंदड़ रक़म मां फी माण्हूअ खां 500 रुपया कटौती कई पई वञे, जेका सरासर ज़्यादती आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk